हज़रत मौलाना अहमद साईं। हज़रत मौलाना अहमद साईं जो जन्म 1290 हिजरी मुताबिक 1873 ईस्वी में खानगढ़ में थियो। वालिद साहब जो इसम गिरामी हज़रत मौलाना अब्दुल गफ़ार हो। दीनी तालीम पंहिंजे वालिद साहब खां हासिल कई। वधीक तालीम लाइ भरचुंडी शरीफ, फतेहपुर ऐं लोहे साहिबान घोटकी ऐं हसूल तालीम जे सिलसिले में हमायूं शरीफ ऐं दरवेश नायच मां हासिल कई। हज़रत मौलाना अहमद साईं अटकल 22 साल तालीम जे हसूल में वक़फ़ रह कया। 1325 हिजरी बमुताबिक 1907 ईस्वी में वालिद साहब जी वफ़ात खां 3 ॾींहं दस्तारबंदी वारी रस्म हाफ़िज़ मोहम्मद अब्दुल्ला शेख सानी भरचुंडी शरीफ वारे पंहिंजे हथनि मुबारकनि सां अदा कई। हज़रत मौलाना अहमद साईं 30 सालनि जी उमिरि में हज़रत मियाँ अब्दुल्ला हादी साईं भरचुंडी शरीफ वारे खां खिलाफ़त जो ख़रको हासिल कयो। पाण दीनी तालीम खां अलावा दीन जी तबलीग प्रचार बि कंदा हुआ ऐं पाण दीन जे बारे में किताब लिखी आम माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिश बि कंदा हुआ। शाइरी सां बि सुठी दिलचस्पी रही। पंहिंजे चयल कलाम में मदाह, मनाजात, काफ़ियूं ऐं मौलूद सर फ़हरिस्त जाइ वलारिन था। संदसि चयल मौलूद तमामु घणा मशहूर आहिनि। हज़रत मौलाना अहमद साईं जी सेहरफ़ी एतिरी त मशहूर आहे जो सुबुह जे वक़्तु ख़ासि करे इबादत गाहनि में पढ़ी वञे थी। सेहरफ़ी जी शुरूआति हिननि 2.5 सिटनि जे थल सां थिए थी। अवल भी तूं, आख़िर भी तूं, बातिन भी तूं, ज़ाहिर भी तूं, बेशक तूं आ बेरंग बेचूं, ख़ावंद ख़ालिक अर्ज़ समा, ला इलाहा इल्लल्लाह। इन सेहरफ़ी जो ज़िक्र अलफ़ खां वठी ये ते ख़तमु थिए ऐं आख़िरी हिननि सिटनि सां सेहरफ़ी जी पुॼाणी थिए थी। हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफ़ी कल्बी गैरल्लाह, नूर मुहम्मद सल्लल्लाह, मक्का मदीना बैतल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मौलाना अहमद साईं पंहिंजे मुर्शिद सां अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार पंहिंजी शाइरी में कयो आहे। पाण हिकु शादी कयऊं जंहिंमां हिकु पुट जी औलाद नाले मियाँ महमूद पैदा थियो। मियाँ महमूद जी पैदाश 1315 हिजरी मुताबिक 1897 ईस्वी में थी। हज़रत मौलाना अहमद साईं 63 साल जी जमार में अंगारे राति 23 शवाल 1352 हिजरी मुताबिक 27 जनवरी 1935 ईस्वी में हिन फ़ानी जान मां मोकलाणी कई। संदसि आख़िरी आरामगाह खानगढ़ शरीफ ज़िले घोटकी में आहे। हज़रत मौलाना मोहम्मद क़ासिम मशहूरी ऐं मियाँ अब्दुल गफ़ूर महर जहिड़नि भलारनि बुज़ुर्गनि खे पाण खुरका खिलाफ़त जहिड़ी नेमत सां नवाज़ियो। हज़रत अहमद साईं जी छपियल किताबनि में मशक़वात शरीफ, सिंधी में हदीस शरीफ जो तर्जुमो। हिन सिंधी तर्जुमे खे मरातुल शरीह जो नालो ॾेई हज़रत भूरल साईं भरचुंडी शरीफ 8 जिल्दनि में पंहिंजे ख़र्च ते छपराए पधिरा कया। ब्याज़ अहमदी में 127 काफ़ियूं आहिनि जेको 99 सिफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं आख़िर में 8 काफ़ियूं ऐं ग़ज़ल शामिल थियल आहिनि। हज़रत अहमद साईं नंढा रिसाला बि तरतीब ॾिना जिन खे मज़हर जो नालो ॾिनऊं। भरचुंडी शरीफ जे पहिरें सजादा नशीन जी तारीफ़ में संदसि चयल शेर, वाह कजला तुंहिंजा तजला, घोर कयूं दिलि घाइनि था, ज़हर इबादत तक़वा तात विसरिया ॿिया सभु वसला, हिकु मसला यार पढ़ाया महू थिया ॿिया मसला, अॻे हुयासीं अकुल अकाबर हाणे थियासीं कमला।